नितिशा तव्हां हिते ई रहो, असां तव्हां सां थोरो ॻाल्हाइण था चाहियूं ऐं ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि सभिनी गेस्ट लाइ ऐं नितिशा लाइ, छो त नितिशा त अॼु प्लीज़ अॻियां अचो। मतिलबु तव्हां सिंधी ॻाल्हाईंदा आहियो? समझण ईंदी आहे पर ॻाल्हाईंदी घटि आहे। अॼु थोरो ट्राई था कयूं, थोरो सो ट्राई था कयूं, ॿ अखर जेको बि तव्हांखे सुठो लॻे। मूंखे ॾाढो सुठो पियो लॻे कि मां हितां अची आहे ऐं तव्हांजो ॾाढो ॾाढो धन्यवाद कि तव्हां मूंखे हिते पहुचायो आहे ऐं मूंखे तव्हांजो बसि आशीर्वाद खपे। थैंक यू। वंडरफुल वंडरफुल। ऐं बिफोर यू गो, आई थिंक असांखे जाम प्राउड फील थींदो अगरि असां हाणे खां इहो जेस्चर शुरू कयूं। तव्हांखे हिन खां पोइ त आदत पइजी वेंदी, बट वी वॉन्ट टू बिगिन इट लाइक। थैंक यू सो मच। थैंक यू। जय हिंद। ऐं बसि मुंहिंजे पारां त मतिलबु मां सिंधियत जी नसीहत ॾींदो ई रहंदुसि। मां जीअं मूंखे 2 क्वेश्चन्स तव्हांखां पुछणा आहिनि ऐं प्लस हिकु रैपिड फायर हूंदो, हलंदो न? माइक खपे मूंखे। त पहिरीं इहो पुछणो आहे कि यूपीएससी जो एग्ज़ामिनेशन डिफ़िकल्ट आहे कि घर जा कम करणु डिफ़िकल्ट? घर जा कम करणु डिफ़िकल्ट आहे कि यूपीएससी जा एग्ज़ाम क्लियर करणु डिफ़िकल्ट आहे? हाणे मां क्लियर करे छॾियो आहे त मूंखे लॻंदो आहे कि राइट स्ट्रैटेजी सां यूपीएससी एग्ज़ाम डिफ़िकल्ट न आहे ऐं घर जा कम बि डिफ़िकल्ट न आहे। अरे वाह। ऐं हाणे हिकु ॿियो सवाल कि तव्हां अगरि चाहियो कि यूपीएससी में हिकु सिंधी सिलेबस में कुझु टॉपिक हुजे त छा हुअणु खपे? सिंधी पोएम्स और सिंधी शायरी अगर हो तो बहुत अच्छा लगेगा। अच्छा, त सिंधी पोएम्स ऐं शायरी तव्हांखे काई ईंदी आहे? सिंधी पोएम हिकु नंढो ईंदी आहे जेका मुंहिंजे माता पिता मूंखे ॿुधायो ॿुधायो। चरी छोकिरी चमची खाए कठा बे, उठ जहिड़ी ओजरी गाबे जेड़ा पेर। पेर। वाह वाह, ज़ोरदार ताड़ियूं। ऐं बसि हिकु रैपिड फायर आहे, 5 मां इंग्लिश में कुझु चवंदुसि, तव्हांखे उहो सिंधीअ में चवणो आहे, ठीकु आहे? ब्रिंजाल। हिंदी में पता है। हिंदी में वांगड़ वांगड़। हाँ। ऐं नेक्स्ट इज रिस्पॉन्सिबिलिटी। हिंदी में ॿुधायो। जवाबदारी। ओके चलो। 56। 56। ओके। संडे। आतवार। हलो, वधीक हिनखे टेंशन में नथा विझूं। ज़ोरदार ताड़ियूं नितिशा लाइ। थैंक यू। हलो, हाणे थोरो एंटरटेनमेंट जी दुनिया में हलूं। धीरवेन मूंखे लॻे थो एॾा इनाम जेके स्टडीज़ कंदा आहिनि उन्हनि जे लाइ एंटरटेनर लाइ कोई अवॉर्ड ई न आहे। डायरेक्ट चओ न, छा था चओ? ॾिसां तो कोई मूंखे बि अवॉर्ड ॾे या असां ॿिन्ही खे कोई अवॉर्ड ॾे। एनीवेज, मूविंग टू द नेक्स्ट सेगमेंट। हाँ, ॾिसो इहो ई आर्टिस्ट खे उहो ई खपंदो आहे, प्यार खपंदो आहे। त बसि तव्हां प्यार ॾींदा रहो ऐं ईअं ई तव्हांखे असां विंदराईंदा रहंदासीं। ऐं अगरि मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, धीरवेन मूंसां गॾु आहे। तव्हां मूवीज़ ॾिसंदा आहियो? केरु मूवीज़ ॾिसंदो आहे? हथ मथे कयो। सिंधी मूवीज़ केरु ॾिसंदो आहे? त मां तव्हांखे ॿुधायां कि सिंधियोनिज़म जे बैनर में हिकु मूवी अची रही आहे जंहिंजो नालो आहे, माण्हुनि खे ख़बर अथई? तूं ॿुधाए। ॿियो छा खपे? मूवी जो टाइटल आहे सर, ॿियो छा खपे। ज़ोरदार ताड़ियूं, छो त सेप्टेंबर में ॿियो छा खपे या मूवी लॻण वारी आहे जेका सिंधियोनिज़म जे बैनर में आहे। त मतिलबु धीरवेन इनडायरेक्टली कनेक्टेड आहे। त धीरवेन सां केरु प्यार कंदो आहे? ॾिस फोटो कढी वठ धीरवेन। इहे सभु थिएटर्स में ईंदा, टिकट वठी करे ऐं मूवी ॾिसंदा। असांजो ऑब्जेक्टिव इहो ई आहे कि फ्री फंड में कुझु कमु न थींदो आहे। तव्हांखे टिकट वठी करे ई मूवी ॾिसणी आहे, तॾहिं तव्हांजो पैसा वसूल थींदो। थैंक यू वेरी मच। त अचो त एंटरटेनमेंट जी दुनिया में हलूं था। ऐं सोहम हिकु नंढो ॿारु आहे जेको तव्हांजे साम्हूं भगत प्रेज़ेंट करण वारो आहे। त सिंधी भगत हिकु अनोखो अंदाज़ में। सोहम। ज़ोरदार ताड़ियूं। ॾिसी करे ई तव्हांखे मज़ो अची वेंदो। ताड़ियूं ज़ोरदार वॼनि, छो त ही तव्हांजे साम्हूं भगत परफॉर्म करण वारो आहे।
हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा तोसां कुंवर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा दिया पैसे में पन त भरे दिया पैसे में पन त भरे मुका दींदो हलियो राम नाम जा मुका दींदो हलियो राम नाम जा तोसां कुंवर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा तोसां कुंवर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा मिठी बोली दो हलियो बोली जिते लथल संतन जी टोली मिठी बोली दो हलियो बोली जिते लथल संतन जी टोली ओ परलाप पयो कन ते ओ परलाप पयो कन ते नेण खुलिया साईं सतेराम जा नेण खुलिया साईं सतेराम जा तोसां कुंवर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा तोसां कुंवर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा ताड़ियों ताड़ियों दोस्तों। राम नाम जा मिठा कुंवर खाओ राम नाम जा मिठा कुंवर खाओ आयरो राम नाम जा मिठा कुंवर खाओ दोस्तों सिंधु यूथ सर्किल एक कल्चरल सेंटर आहे त तव्हां ॾिसो पिया कि एतिरा नंढड़ा ॿार इन्हनि में कल्चर कीअं पोखियो वेंदो आहे। मां चाहींदुसि कि मोना रूपानी जी इन जे बारे में वधीक ॿुधाइनि। मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि असां हर महीने चंड जो ॾींहुं सेलिब्रेट कंदा आहियूं पूज बहिराणा साहिब सां ऐं उन में असां नियर बाय स्कूल जा ॿार घुराईंदा आहियूं जेके परफॉर्म कंदा आहिनि ऐं जिते किथे ऑनलाइन कॉन्टेस्ट आहे या कहिड़ी बि टाइप जी कॉन्टेस्ट आहे त उन में पार्टिसिपेट कंदा आहिनि। हे सोहम बजाज हिन विजन सिंधु चिल्ड्रन अकेडमी में पार्टिसिपेट कयो आहे। टियों ॾींहुं हुनजी रिज़ल्ट आई आहे ही इज़ विनर ऐं हे RGS स्कूल जो ॿार आहे। ज़ोरदार ताड़ियूं भाई सोहम जे लाइ। थैंक यू वेरी मच। ज़ोरदार ताड़ियूं सोहम जे लाइ, ताड़ियूं वॼणु खपनि। हाणे असां अॻियां वधूं था। असांजा माननीय गेस्ट असां सां गॾु आहिनि। मां चाहींदुसि कि बहिरानी जी सर असांखे उन्हनि जे बारे में वधीक ॿुधाइनि। थैंक यू किशन। आयल सभी मोअज़िज़ मेहमाननि खे, स्टूडेंट्स के सिंधु ग्लोबल डेवलपमेंट फाउंडेशन तरफ़ां ऐं उन सां जुड़ियल सभी संस्थाउनि जे तरफ़ां जय झूलेलाल। ज़ोर सां चओ जय श्री झूलेलाल। थैंक यू। I am privileged and honored to introduce before this august gathering a gentleman who's more of a friend and younger brother to me, Dr. C.A. Kishore Pishori, who is the principal of MMK College, Bandra, which is managed by Hyderabad National Collegiate Board. A thorough gentleman, a true Sindhi at heart, and working tirelessly and continuously for Sindhiat and Sindhi language. A gold medalist, a friend of mine, dedicated, devoted, disciplined, determined,
and it can go on and on. मूंखे हिकु ई सिर्फ़ु रंजिश चई सघंदो आहियां, रूपानी सर मूंखे सिर्फ़ु 2 मिंट ॾिना आहिनि, हिन बंदे लाइ मां 2 ॾींहं ॻाल्हाए सघंदो आहियां. थैंक यू सर, वेलकम सर. थैंक यू वेरानी सर. सभिनी खां वधीक उन्हनि चयो मां उन्हनि जो दोस्त आहियां. दैट क्वालिटी इज़ मोस्ट इम्पोर्टेंट. अॼु जा महिमान कुमार इलानी सर, महेश अग्रवाल सर, महेंद्र मूलचंदानी सर ऐं मां ख़ासि शुक्रगुज़ार आहियां हरेश रूपाणी ऐं हरी दुधाणीअ जो, जंहिं मूंखे हिन मंच ते घुराए करे, बिकॉज मां बिलीव कंदो आहियां कि आई डोंट डिज़र्व दिस. But the chief guest was a very humble Sindhiyata person, Kishu Mansukani sir. A person for 90 years has got Sindhiyat in his mind. And today when I talked to him morning, he said, I'm really humble apologies you say to the entire audience कि मां पहुची न सघंदुसि सिंधु नगर इन एज में, और मुझे पारां जेका नंढी सुखरी आहे हिकु हिकु IAS एस्पिरेंट खे तव्हां ॾिजो. दोस्तों, कल्ह चंड थी वियो जेको सिंधी यूथ सर्कल में मोना रूपानी मैडम जाम सुठी तरह हलाईंदी आहे. ऐं मां रिक्वेस्ट कंदुसि जंहिं शहर में असां वेठा आहियूं उहो अहिड़ो शहर आहे जंहिंमें असां पहिरों विरहाङे खां पोइ आयासीं. ऐं असां सभिनी तकलीफ़ूं ॾिठियूं आहिनि. असां न त असांजे माउ पीउ, at least I was born in 1966, so I cannot say I have seen those difficulties. But my parents and everybody has seen कि असां हिते कुझु बि न हुयो, मिलिट्री जी बैरिक्स हुयूं. ऐं असां हिन शहर खे अॼु वाध कई आहे, पर अॼु बि हिन शहर में एॾा खॾा आहिनि कि अचण में जाम तकलीफ़ थींदी आहे. असां सोचणु खपे कि असां हिन शहर में हिकु हॉस्पिटल सुठी कान्हे, हिकु एजुकेशन इंस्टीट्यूशन, भले CHM कॉलेज असांजे बोर्ड जो आहे, असां वटि मैनेजमेंट इंस्टीट्यूट बि आहे, MIM मनसुखानी इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट, लॉ कॉलेज आहे नारी गुरसानी लॉ कॉलेज, फार्मेसी कॉलेज आहे डॉक्टर LH हिरानानी फार्मेसी कॉलेज, पॉलिटेक्निक इंस्टीट्यूट आहे जंहिंमें 3000 ॿार हर साल असां स्किल ट्रेन कंदा आहियूं, जंहिंखे प्लम्बिंग सेखारींदा आहियूं, कंहिंखे असां स्वीन मशीन ते कमु कराईंदा आहियूं. पर तॾहिं बि असांजा ॿार असांजे बॉम्बे जे HR कॉलेज में वञनि था, KC कॉलेज में वञनि था, पर हिते पढ़नि नथा. हिकु उहो वजूद हिन शहर खे हुजणु खपे. ऐं मां रिक्वेस्ट कंदुसि ख़ासि करके सिंधी यूथ सर्कल ऐं ग्लोबल डायलॉग सिंधी ग्लोबल फाउंडेशन खे कि सिंधियत खे एॾो डेवलप कनि कि हिकु सिंधियत जो तीर्थ स्थान उल्हासनगर थिए. बिकॉज अगरि असां वटि एॾा सिंधी आहिनि, जीअं हरी दुधाणीअ सर चयो कि अॼु सिंधियुनि जी महफ़िल आहे अचीवर्स जी, त उहा अचीवर्स जी महफ़िल हिकु सक्सेस स्टोरी थियणु खपे. ऐं उहा सक्सेस स्टोरी तॾहिं थींदी जॾहिं असां कुझु चाहींदासीं, कंदासीं. फॉर दिस यंग अचीवर्स मां रिक्वेस्ट कंदुसि कि टे वर्ड्स जे इम्पोर्टेंट असां चवंदा आहियूं इंग्लिश में, एवरी वर्ड स्टार्ट्स विथ THE, the. If you want becoming a bureaucrat, these 3 alphabets are very important. पहिरों त T means truth. हमेशा सच्चाईअ सां किथे बि कमु कयो. सो अॼु ब्यूरोक्रेसी में अगरि असांखे गवर्नमेंट इंस्टीट्यूशन हलाइणा आहिनि त सच्चाईअ जी वॾी ज़रूरत आहे. असां ॾिठो आहे सुप्रीम कोर्ट जो बि असांजो छा हाल आहे, क्वेश्चन मार्क्स अची विया आहिनि, चवणु न खपे.
We should be true to the position which we are having. Second is H. H stands for humbleness. तव्हां वटि एॾी जनता ईंदी जंहिंखे कुझु बि कान्हे, उहो हिकु आस रखी अचे थी. उहा आस तॾहिं तव्हां पूरी सघंदो. I know every work cannot be completed, but at least humbleness and humility should be in every aspect of work which you are doing. So I said first is truth, second is humility, and third is empathy. समाज सां जुड़ियल हुजो. जॾहिं असां समाज सां जुड़ंदासीं तॾहिं असां हुन समाज जी सेवा करे सघंदासीं ऐं असां हुनखे अॻियां वधाए सघंदासीं. लास्ट में मां हिकु सिंधीअ में न, बिकॉज सिंधी मूंखे घटि ॻाल्हाइण ईंदी आहे, पर हिकु हिंदीअ में कविता चई करे इन्हनि टिनि जो जेके सम्मानित गेस्ट आहिनि उन्हनि जो फेलिसिटेट कंदुसि. सपनों की उड़ान भरो, सपनों की उड़ान भरो, आसमान तुम्हारा है, आसमान तुम्हारा है, देश की सेवा करो, यह सम्मान तुम्हारा है, देश की सेवा करो, यह सम्मान तुम्हारा है. संघर्ष की राहों में, संघर्ष की राहों में, बिकॉज दिस इज ओनली अ बिगिनिंग, संघर्ष की राहों में कभी घबराना न तुम, सत्य के पद पर सदा बढ़ो, जाना तुम. सिंधी हो, सिंधी हो, भारत के गौरव को बढ़ाओ, मुश्किल से लड़कर, मुश्किलों से लड़कर, हर सिंधी मुश्किल ना लड़ेला, मुश्किल से लड़कर इतिहास बनाओ, ये हेमू कलानी ठायो. मातृभूमि के चरणों में जीवन समर्पित करो, भारत माता का नाम सदा गौरवशाली हो, भारत माता का नाम सदा गौरवशाली हो. फ्रेंड्स, थैंक यू. जय झूलेलाल, जय महाराष्ट्र एंड जय हिंद. थैंक यू सर. असां चाहींदासीं कि तव्हांजो फेलिसिटेशन थिए. मां चाहींदुसि कि हरेश रूपानी सर ऐं मोहन बालानी सर तव्हांखे रिक्वेस्ट आहे कि तव्हां अची वञो मंच ते ऐं सर जो स्वागत कयो. ऐं तो दोस्तों अचो त किशोर पिशोरी सर जो असां स्वागत कयूं ज़ोरदार ताड़ियुनि सां. ऐं मोहन बालानी जी खे रिक्वेस्ट आहे ऐं हरीश दुधानी सर खे रिक्वेस्ट आहे कि इन्हनि जो स्वागत कनि. जेसि ताईं स्वागत न थियो आहे ताड़ियूं बंदि न थियणु खपनि, तव्हांजूं ताड़ियूं हलंदियूं रहनि. सब जो प्यारो सिंधिन जो सहारो, लालने सब जो प्यारो. थैंक यू, महिरबानी. दोस्तों अॻियां वधूं था ऐं असां सां गॾु घणेई गेस्ट आहिनि. हाणे मां जंहिं गेस्ट जे इंट्रोडक्शन लाइ कंहिंखे सॾु करण वारो आहियां, उन्हनि खे बि कंहिं इंट्रोडक्शन जी ज़रूरत न आहे, पर मां ज़रूरु चवंदुसि, छो त न त वरी मूंखे अची करे चवंदा कि तूं छो न ॿुधायो. त हाणे तव्हांखे ॿुधाए छॾियां कि तव्हां मां सिंधी लिखणु पढ़णु कंहिंखे कंहिंखे ईंदी आहे हथ मथे कयो. अच्छा, हथ हेठि कयो. जंहिंखे न ईंदी आहे उहे हथ मथे कयो. काफ़ी घणा हथ आहिनि. तव्हां अॼु बि रजिस्टर करे सघंदा आहियो सिंधी कूल खे. ऐं 1 ऑगस्ट खां सिंधी कूल जेको कूल आहे, सिंधी कूल तव्हांखे हिते ॾेखारींदासीं स्क्रीन ते. किशन, सिंधी कूल असां ॾेखारींदासीं त उन में रजिस्टर करे सघंदा आहियो. 1 ऑगस्ट खां इहे क्लासिस शुरू थी वेंदा ऑनलाइन. ऐं इन खां सवाइ सिंधी राइम्स जी जेका कॉम्पिटिशन आहे, प्रतियोगिता, इहे कराईंदा रहंदा आहिनि. मां चाहींदुसि कि इन्हनि जे इंट्रोडक्शन लाइ पूजा आडवानी जी ॿ अखर ॻाल्हाइनि. पूजा आडवानी जी. हरीश जी उन खां पहिरीं कुझु ॻाल्हाइणु चाहींदा? हींअर असां सां गॾु असांजा MLA ऐं मिस्टर महेश अग्रवाल हुआ. उन्हनि खे मां छॾणु वियुसि त मिस्टर महेश अग्रवाल चयईं मुंहिंजे पारां बि सभिनी खे 25,000 ॾियो. मोर देन डबल थी विया ऐं नेक्स्ट ईयर त उन खां बि डबल थींदा ई थींदा. त ओवर टू पूजा आडवानी मैडम. जय झूलेलाल.
अॼु सिंधी यूथ सर्किल जे लाइ ॾाढो ख़ुशीअ जो ऐं फ़ख्र जो ॾींहुं आहे कि पंहिंजे पंहिंजे खेत्र में माहिर मैज़िज़ महिमान असांजे विच में आहिनि। उन मां हिकु ॼणे जी वाक़फ़ियत करण जो मौक़ो अॼु मूंखे मिलियो आहे, पर उन नालो खणण खां पहिरीं मां पहिरीं उनजी वाक़फ़ियत ॾींदसि कि उहे जेके आहिनि उन्हनि देश विदेश में सिंधियत जो पायो पुख़्तो कयो आहे, उन जी पाड़ खे बेहद मज़बूत कयो आहे। नंढनि ॿारनि खे अरबी सिंधी सेखारण जे लाइ सिर्फ़ु किताब न पर केतिरा ई इनोवेटिव नवां नवां तरीक़ा हुननि इख़्तियार कया आहिनि। जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी कि लूडियो गेम थींदी आहे, उनजे पुठियां स्नैक्स एंड लेडर थींदी आहे, सांप सीढ़ी, उन में इंग्लिश में नंबर्स लिखियल हूंदा आहिनि, पर उन्हनि अहिड़ी सांप सीढ़ी तयारु कई आहे, गेम तयारु कई आहे जंहिंमें अंग लिखियल आहिनि सिंधीअ में। जीअं ॿार अगरि पंहिंजनि माइटनि सां न त ॾाॾे ॾाॾी सां वेही करे घर में उहा गेम बि कनि ऐं सिंधी अंग पढ़णु सिखनि ऐं चवणु बि सिखनि। ॿियो हुन जो को इनोवेटिव तरीक़ो इहो हो कि जेके प्लेइंग कार्ड्स थींदा आहिनि उन्हनि कार्ड्स ते अंग ऐं सिंधी अखर लिखियल हुआ, माना अल्फ़ाबेट्स लिखियल आहिनि, जेके पिणु ॿार रांदि जे तरीक़े पढ़ी बि सघनि था ऐं उनजो मज़ो बि माणे सघनि था। तंहिंखां पोइ उनजी ॿी ख़ासियत इहा आहे कि विदेश में केतिरा ई वॾा वॾा कल्चरल प्रोग्राम करे सिंधियत जी पाड़ खे वधीक मज़बूत कयो आहे। नवनि कलाकारनि खे पिणु हुननि मौक़ो ॾिनो आहे अॻियां अचण जो। त इन जी तारीफ़ मूंखे लॻे थो सभु सम्झी विया हूंदा। मैडम आशा चांद जो ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कयो वञे। ज़ोरदार ताड़ियुनि सां मैडम आशा चांद जो स्वागत कयो वञे। ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि आशा जी लाइ। ऐं मां चाहींदुसि कि आशा जी ज़रूरु असां मुखातिब थियनि ऐं ॿ अखर ज़रूरु असांखे ॿुधाइनि। कॉम्पिटिशन जे बारे में असांखे ख़बर पइजी वई आहे, पर अॻियां जेको तव्हांजो रोड मैप आहे उहो असां तव्हां खां ॿुधणु चाहींदासीं। प्यारा साथियो, इहा ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे जो अॼु हिन मौक़े ते असीं सभु गॾिया आहियूं। सन्मान किन जो थी रहियो आहे ऐं तव्हां जेके शागिर्द आहियो अॻियां हली साॻियो सन्मान ज़रूरु हासिलु कंदा, छाकाणि जो हीउ आहे ई असांजो अहिड़ो प्रोग्राम जंहिंमां तव्हांखे घणो मोटिवेशन बि मिलंदो ऐं कमु करण जी शक्ति बि हासिलु थींदी। मां शुक्रगुज़ार आहियां, पूजा तव्हांखे काफ़ी कुझु ॿुधायो। 25 साल लगातार असां दुबईअ में कल्चरल इवेंट कंदा आहियूं ऐं असां गुज़िरियल साल 14 नवंबर ते उहो प्रोग्राम कयोसीं जंहिंमें असांजो सिल्वर जुबली प्रोग्राम कयोसीं। असीं उते हर साल इहो कल्चरल इवेंट कंदा आहियूं। हिन वक़्तु जेका ॻाल्हि मां ख़ासि करे रही आहियां उहा आहे असांजे नर्सरी राइम्स कॉम्पिटिशन जी। हीअ असांजो 9हों साल आहे, माना गुज़िरियल 8 साल असां लगातार इहो प्रोग्राम कयो आहे। इन प्रोग्राम में 3 खां वठी 8 साल जा ॿार पार्टिसिपेट करे सघनि था, हिसो वठी सघनि था। हिकु जूनियर कैटेगरी आहे ऐं ॿियो सीनियर कैटेगरी आहे। 3 खां वठी 5 साल ताईं ऐं 5 खां वठी 8 साल जा ॿार पंहिंजो हिकिड़ो नंढो बैत 4 बैतनि मां चूंडे हिकु बैत चवंदा त माइट ऐं टीचर्स केर बि उन्हनि जो वीडियो कढी असांखे मोकिलींदो। उहो वीडियो ॾिसी असीं इनाम ॾियूं था 40 जेके आहिनि कंप्यूटर टैबलेट्स 20 ऐं 20 थींदियूं स्मार्ट वॉचिस। सभिनी ॿारनि खे सर्टिफिकेट त मिलंदो ई, पर उन्हनि सभिनी जा वीडियोस असांजो यूट्यूब चैनल आहे सिंधी संगत किड्स, उन ते चढ़ंदा त ॿार सदाईं यादि रखंदा उन्हनि जो वीडियो बि। ऐं हिन वक़्तु 10,000 खां मथे वीडियोज़ उन चैनल ते पियल आहिनि। असांजो सिंधी संगत जेको यूट्यूब चैनल आहे उन ते 1,50,000 असांजा सब्सक्राइबर्स आहिनि ऐं 4.5 लख असांजा व्यूअर्स आहिनि असांजे यूट्यूब चैनल ते, जंहिंजो नालो आहे सिंधी संगत वर्ल्ड वाइड। हिकु ॻाल्हि जेका पूजा तव्हांखे ख़ासि ॿुधाई उहा हुई हिननि कार्ड्स जी, सिंधी कार्ड्स। ॾिसो ही फ्लैश कार्ड्स आहिनि ऐं तव्हां हिन में सॼी अल्फ़ाबेट यानी 52 अखर आहिनि, उन खां सवाइ 10 अंग आहिनि। तव्हीं पंहिंजो
QR कोड पढ़ंदा ऐं उहे कार्ड्स तव्हांजा ॻाल्हाइण लॻंदा त नंढा ॿार ख़ासि करे जॾहिं अहिड़े क़िस्म जी शइ ॾिसनि था त उन्हनि जे मन में उत्साह जाॻे थो ऐं बसि पोइ ईअं ई उचार सिखंदा। लिखण जी रीत बि उन में आहे। तंहिंजे करे हीअ असांजो ख़ासि कमु आहे जंहिंजे बारे में पूॼा हाणे ॿुधायो। ॿियो जेको पूॼा न ॿुधायो छाकाणि हुनखे ख़बर न आहे, हीअ असां किताबु कढियो आहे। इहो किताबु असांजे लर्न सिंधी ऐप जे बेसिस ते आहे। उबतो आहे ओहो त हीअ असांजो जेको किताबु आहे उहो पहिरें दर्जे जे नालो लिखियलु आहे मुंहिंजो पहिरियों किताबु। ऐं इहो किताबु असां हाणे जेको सिंधी कूल असां जेको क्लास शुरू कयो आहे, जेको 1 ऑगस्ट खां शुरू थी रहियो आहे ऑनलाइन। हेल ताईं असीं 5 खां वठी 8 सालनि या 10 सालनि जे ॿारनि लाइ ऑनलाइन क्लास हलाईंदा आहियूं। पर हिन दफ़े छाकाणि जो वॾा केतिरा चवनि था असांखे बि सिंधी सिखणी आहे, इन लाइ असीं उन्हनि खे सिंधी लिपि, सिंधी पर्शियो अरबिक जंहिंखे चऊं था, उहा सेखारींदासीं ऐं उन लाइ ही किताबु असां ॾींदासीं। इन सां गॾु हिकिड़ो असांजो किट आहे जंहिंमें इहो असांजो कार्ड्स आहिनि। इन खां सवाइ उहा लूडे वारी गेम रांदि जेका हिन चई न, जेका नांग ऐं ॾाकड़, जेका स्नैक्स एंड लेडर चइबो आहे। छको बि आहे उन में, मज़ेदार आहे। इन खां सवाइ मश्क कॉपी हिकिड़ी मश्क करण जो सिंधी लिखण जो किताबु आहे। मूंखे ॾाढी ख़ुशी आहे त तव्हां सभई हिन जे बारे में अॼु ॿुधी रहिया आहियो ऐं ज़रूरु इन ते रजिस्टर कयो। sindhiccool.com/register रजिस्टर कयो त तव्हांखे असांजे तरफ़ां हिकिड़ो फ़ोन कॉल बि ईंदो ऐं वधीक इन जे बारे में असीं तव्हांखे ॿुधाए सघंदासीं। मां वधीक छा चवां, मां फ़ख़ुरमंद आहियां ॾाढी। मूंखे फ़ख़ुरु आहे वॾो त मां सुंदरी उत्तम चंदाणी ऐं एजे उत्तम जी धीउ आहियां। ऐं इन्हनि ॿिनि नालनि खां सवाइ असांजे सिंधी साहित्य जो इतिहास अणपूरो आहे। मां एॾनि माण्हुनि जी, एॾनि वॾनि माण्हुनि जी धीउ आहियां, अरे बाप रे, इन्हनि जी धीउ आहियां। असां लर्न सिंधी ऐप, हिन में लर्न सिंधी ऐप आहे जेका तव्हां डाउनलोड करे सघो था ऐं सिंधी में लिखणु पढ़णु सिखी सघो था। बसि नंढियूं वॾियूं ॻाल्हियूं कयूं पिया। इस्तलाह पहाका यानी ईडियम्स एंड प्रोवर्ब जी असां ऐप ठाही आहे, जल्दी रिलीज़ कंदासीं। ईअं मां ॻाल्हाईंदी रहंदसि त काफ़ी सारियूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाए सघां थी, पर सिंधी ॿोलीअ खे गॾिजी अॻिते वधाइणो आहे। इन में तव्हांजे साथ खां सवाइ कुझु बि मुमकिन कान्हे। तव्हां शागिर्द आहियो, असांजे आईंदे जा अब्बा। तंहिंजे करे पंहिंजी ॻाल्हि इहा सम्झो, पाण खे सुञाणो ऐं इन नमूने सां कमु करणु शुरू कयो। तव्हां सभिनी खे सिंधी ईंदी आहे उनजी मूंखे ख़ातिरी आहे, पर सिंधीअ में लिखणु पढ़णु ज़रूरी आहे, जीअं असीं पंहिंजो सॼो साहित्य जेको सिंधी लिपीअ में आहे उहो पढ़ी सघूं ऐं सुठा सुहिणा रचनाऊं करे सघूं, यानी सुठा लेखक बणिजूं, अदीब बणिजूं, शाइर बणिजूं, जिन जी अॼु अणाठ आहे। अॼु तव्हांखे मयारी देवनागरीअ में किताब बि कान मिलंदा, छो जो उन्हनि कॾहिं अभ्यास कयो ई न आहे। अचो त गॾिजी अभ्यास कयूं। सिंधी कूल अॼु ई रजिस्टर कयो ऐं ज़रूरु असां सां गॾिजी करे सिंधी पढ़ो। असीं तव्हांखे होशियारु बणाईंदासीं। अहिड़ा असांजा क्लासिस हर 6 महीने हिकु सेमेस्टर में हिकिड़ो दर्जो, ॿिए में ॿियो दर्जो, ईअं करे असीं तव्हांखे अॻिते वधाईंदासीं। मूंखे पक आहे त हीअ ज़रूरु असां सां शामिलु थींदा। जय झूलेलाल, महिरबानी ऐं हिकु दफ़ो वाधायूं सिंधू ग्लोबल फाउंडेशन खे, जंहिं अहिड़ो सुठो मौक़ो ॾिनो आहे ऐं सभिनी खे गॾु करे हिते अॼु हिन मंच ते ख़ासि तव्हां सभिनी जी क़दुरशनासी कई आहे, जंहिं लाइ असीं सचमुच ॾाढो फ़ख़ुरु महसूसु था कयूं। जय झूलेलाल। महिरबानी महिरबानी आशा जी। ऐं तव्हांजे ॻाल्हाइण जो अंदाज़ असांखे जाम हिमथाईंदो आहे, ख़ासि करे मूंखे त। ऐं महिरबानी तव्हां एतिरी डिटेल्स ॿुधायूं। मां चाहींदुसि कि मोना मैडम तव्हांजो स्वागत कनि। ज़ोरदार ताड़ियुनि सां असां अचो, आशा जी जो स्वागत कयूं। ताड़ियूं हलंदियूं रहनि। जेके वुमेन्स विंग
सिंधु यूथ सर्किल जी वुमेन्स विंग, जिते वुमेन्स विंग जी फौज उते दिल में बसे मौज ही मौज। अचो आशा जी जो असां स्वागत कयूं ज़ोरदार ताड़ियुनि सां। जो दिन वारो दिल में वसे ताड़ियूं ताड़ियूं ताड़ियूं। मेरी मुंहिंजी वियो कसे दिल झूलण झूलण पई करे दिल लालण लालण पई करे मां वारी वञा भले हारी वञा। मेहरबानी दोस्तों, अञा घणो ई प्रोग्राम बाक़ी आहे, घणा ई एंटरटेनमेंट भी बाक़ी आहिनि ऐं असां तव्हांखे कुझु गेस्ट सां बि मिलाईंदासीं। हाणे वक़्तु थी चुको आहे कुझु अञा गेस्ट खे असां हिते वेलकम कयूं, जंहिंजे बारे में वधीक ॼाण लाइ मां चाहींदुसि कि श्री हरी दुदानी जी तव्हां सां मुखातिब थियनि। मूंखे प्राउड आहे कि मां हाणे इंट्रोड्यूस करण वारो आहियां असांजे हाईली सक्सेसफुल प्रोफेशनल विजय नारायण केवल रामानी। मां रिक्वेस्ट कंदुमि उन्हनि खे कि उहे मथे अचनि। He is Dr. Vijay Narayan Keval Lamani. He is a highly accomplished practicing chartered accountant and Rotary district leader with 30 years of experience in direct tax, appellate and fraud investigation. His extensive academic background includes multiple master degrees, that is LLM, MBA Finance, and his professional certification like FCA, CMA Australia, and Diploma in IFRS UK, and honorary director in science and forensic accounting. He is also a peace ambassador. Dr. Keval Lamani's professional expertise spans in direct taxation, fraud investigation, international taxation advisory, risk management, and he has served as an international training consultant for the government, Supreme Auditor of Afghanistan, and is frequent keynote speaker at a national and international forum. He is a prolific author and thorough leader. He has published books on the topic like limited liability partnership and regularly present on diverse subjects including taxation, forensic accounting, and social topics like positive peace and conflict resolution. His Rotary international leadership is remarkable, having been introduced to the Rotary at the young age and holding numerous significant roles, including the Deputy National Coordinator, Rotary Inter-Country Committee, India, and Global Chair of Rotary Fellowship Group, and various presidential and chair positions. He is an honorary member of 13 Rotary Club and across 6 countries, and a major donor, benefactor, MPH, Paul Harris Society member, known for his extensive international networking within Rotary. Beyond his professional and Rotary commitment, he holds a leadership position in various tax practice associations, past National Treasurer of All India Federation of Tax Practitioners, past President of Tax Practitioner Association, Thane, and International Professional Association. He is also deeply involved in social community engagement, serving on advisory board for international organization and leading cultural community group. Dr. Keval Lamani comes from the family with a strong legacy of Rotary service and is personally passionate about international travel, professional networking, continuous learning, and community service. He maintains a strong digital presence through his YouTube channel and is widely recognized as a well-connected and accessible professional committed to the knowledge of and sharing the mentorship. We present before you Vijay Keval Lamani. Thank you, Hari. दोस्तों, हरीअ जेॾो चयो आहे, मां एॾो वॾो माण्हू न आहियां। हिते सभु वॾा वॾा माण्हू वेठा आहिनि, किशोरी सर वेठा आहिनि, रूपानी सर वेठा आहिनि, आशा जी वेठी आहिनि, ऐं वीरवाणी आहिनि, एंड असांजा विशू लाला सर वेठा आहिनि। त हिननि जे साम्हूं मां ॿाहिरि आहियां, मां अञा कुझु बि न कयो आहे हिन दुनिया में। थोरो कोशिशि कंदो आहियां भई जेको असांखे दुनिया मां मिलियल आहे उहो मां उन्हनि खे वापसि ॾियां। त माननीय रूपाणी सर, विशू लाला सर या ॿिया जेके बि डिग्नेटरीज़ हिते वेठल आहिनि, मां हिकिड़ी ख़ाली कोशिशि कंदो आहियां भई जेतिरो असांखे मिलियो आहे, मुंहिंजे फादर नंढे हूंदे खां सेखारियो भई पुट पंहिंजे समाज मां जेको मिलियो आहे न, कोशिशि कयो उन खां डबल ॾियो। छो त असां आया आहियूं, असांखे मिले छाजे लाइ थो, जे असां ॾियूं न, सभु पाण वटि रखूं त पोइ असांजे में ऐं ॿियनि में मतिलबु कहिड़ो थियो, असां बि पोइ मतिलबी थी वियासीं। कोशिशि इहा कजे भई जेतिरो थिए उन खां वधीक ॾेई सघो त सुठो, न थिए त हथ जोड़े वियो।
ॿियो अॼु हिते असां वेठा आहियूं, हिननि जो अहिड़ो सिंधी ग्लोबल यूनाइटेड मंच जो अहिड़ो बढ़िया कमु हलियल आहे। हरी मां सुञाण हिनखे, अॼु 15 साल खां असांजो रिलेशन आहे, जंहिं हिसाब सां हे कमु करे थो। ऐं अॼु दादा सां मां पहिरियों गॾियो आहियां, ऐं हीअ जेको ॿुधाइनि था भई अचीवर्स खे सपोर्ट करणु, इहा ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। दादा जन हेठि असां ॻाल्हियूं पिया कयूं त हिकु ॻाल्हि ॾाढी सुठी कयूं भई जे असांखे वधाइणो आहे समाज खे, असांखे इकोनॉमिकली स्ट्रॉन्ग करिणो आहे, त असांखे उन्हनि जे एजुकेशन में सपोर्ट करिणो आहे। पढ़ाई लिखाई सुठी थींदी त समाज में वाधारो थींदो, असांजा माण्हू अॻियां वधंदा, ग्रो थींदी। ऐं मां ॿियो हिकिड़ी ॻाल्हि मां ख़ासि चवणु चाहींदुमि, अॼुकल्ह जेको ॾिठो थो वञे भई असां चऊं था सिंधियत वधायो, पर अॼु सिंधु नगर जेको सिंधियत जो गढ़ आहे, अॼु तव्हां किथे बि वञो दुनिया में, जंहिंसां बि अॼु मां इंटरनेशनल माण्हुनि सां गॾिजंदो आहियां, मूं वटि रोटरी में कॉन्टेक्ट आहिनि जेके मुंहिंजा हुते सम्झो वेस्ट इंडीज़ में बि वेठल आहिनि, US में बि आहिनि, लंडन में बि आहिनि, अफ्रीका में बि आहिनि, दुबई में बि आहिनि। जंहिंखां बि पुछंदो हिकु अधु कोई न कोई मिटु माइटु उल्हासनगर में अॼोकी तारीख़ में बि सिंधु नगर में रहंदो आहे। पर उनखां पोइ बि अॼु छा थो थिए, सिंधु नगर में जे तव्हां घरनि में वञो त ॿारनि सां माण्हू सिंधी ॻाल्हाइण में शर्म था कनि। इहो शर्म छो थो अचे? असां छो न ॻाल्हायूं? असांजी ॿोली आहे। अॼु तव्हां ॿियनि भाषाउनि में ॾिसंदव त उहो हक़ सां ॻाल्हाइनि था, असां छो था शर्म कयूं? अॼु सिंधी घरनि में ॿारनि सां माइट ॻाल्हाइण लाइ शर्माइनि था। अॼु आशा चंद जहिड़ा मैडम प्रमोट कनि था लैंग्वेज खे, पर मुंहिंजो इहो हूंदो आहे त भई ठीकु आहे, लिपि पोइ पहिरियों ॻाल्हाइणु सिखो, भाषा हूंदी त पोइ तव्हां लिखणु पढ़णु अॻियां वधाए सघंदव। इन करे महिरबानी करे ॿार इहो ठाहे रखो, अॼु खां पोइ घर में वञी तव्हांजे माइटनि खे चयो भई असां सां अॼु खां पोइ सिंधी ॻाल्हायो। ॿियो अचीवर्स जे लाइ मां ख़ाली एतिरो ई चवणु चाहींदुमि भई अब्दुल कलाम सर चयो आहे, सपना उहे हुजणु खपनि जेके निंड में अचनि, उहे सपना न हूंदा आहिनि, सपना उहे हुजणु खपनि जेके निंड फिटाइनि। त तव्हां बि सभु उहे सपना ॾिसो जेके तव्हांजी निंड फिटाइनि, भई असांखे उनखे अचीव करिणो आहे ऐं असां उन में अॻियां वधंदासीं, पंहिंजी कामयाबी हासिलु कंदासीं। हिकिड़ी ख़ाली मां ॿियो चवणी चई करे बंदि कंदुमि, कमज़ोर हालात नहीं होते, सोच और नज़रिए कमज़ोर होते हैं। त जे तव्हां पंहिंजी सोच सुधारींदव, पंहिंजो नज़रियो सुधारींदव, तव्हांखे दुनिया में काई कमज़ोरी न मिलंदी, काई बि तकलीफ़ न मिलंदव ऐं तव्हांजो अॻियां वधारो थींदो। इहे 2 अखर चई मां थैंक्स चई करे बंदि कंदुमि। मां चाहींदुसि कि सुंदर डंगवानी जी ऐं हरीश टूपानी जी विजय केवल रमानी जी जो स्वागत कनि। ज़ोरदार ताड़ियुनि सां अचो त विजय जी जो स्वागत कयूं। सुंदर डंगवानी जी ऐं हरीश टूपानी जी अचो। ताड़ियूं ताड़ियूं दोस्तों। असां पंहिंजो यार चूंडे खयो आ, असां पंहिंजो यार चूंडे खयो आ, साईं झूलेलाल चूंडे खयो आ, साईं झूलेलाल चूंडे खयो आ। ज़ोरदार ताड़ियुनि सां विजय केवल रमानी जन जो स्वागत आहे। थैंक यू। तव्हां हाणे मां जंहिं शख्सियत खे इंट्रोड्यूस करण वारो आहियां उहो ॾाढो ई ख़ासि आहे। मां रिक्वेस्ट कंदुमि डॉक्टर कुमार वीरवानी खे उहो स्टेज ते अचनि। हिन जो इंट्रोडक्शन मां कंदुमि त तव्हां मां चङनि ॼणनि खे उहे वर्ड्स सम्झ में न ईंदा, बट हिन इंसान उहो सभु अचीव कया आहिनि। Dr. Kumar Virwani, he is a pioneer quantitative material analytics at nanometer scale to enable Intel first single transistor level quantification and visualization of NMOS dopant profiles, gate dielectrics, dipoles, work function material, and backend metal silicon interface. He developed Intel's Optane memory material strategy to improve the memory speed by 50% in a single node at the same reliability. Prior to that, as a research staff member at IBM, Dr. Virwani developed high throughput conducting atomic force microscopy for measurement of mixed ionic electric conductors. Kumar completed his early education at Sri Satya Sai Niketan High School in Ulhasnagar in India. He holds a bachelor degree in mechanical engineering from Mumbai University and PhD and master's from the material science from the University of Arkansas. With this, I present before you Kumar Virwani. ऐं मां हिन जे लाइ चवणु चाहींदुमि कि डॉक्टर कुमार वीरवानी खे इंडिया में किथे बि नौकरी नथी मिले, बिकॉज़ हिन जे स्किल जी नौकरी इंडिया में आहे ई कोन। हिन पंहिंजो पाण खे एतिरो वॾी लेवल ते डेवलप कयो आहे।
कुमार जी असां चाहींदासीं कि तव्हां इंडिया में ई रहो, ॿाहिरि न वञो ऐं कुझु न कुझु क्रिएट थी वेंदो। तव्हां वटि 2 मिंट आहिनि असांखे एड्रेस करण लाइ। सभिनी खां पहिरियों दोस्तो, मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां कि तव्हां मूंखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ऐं ध्यानु अटेंशन ॾिनो। अॼु असांजी ज़िंदगी असां सभई ॾिसूं, असां फ़ोननि में रुधिया वेठा आहियूं। सिंधी में हले न कि अंग्रेज़ी में ॻाल्हायां? त असां सभु फ़ोननि में रुधिया वेठा आहियूं। असांखे पाण खे फ़ोननि खां परे करे पंहिंजो ध्यानु ॾियणो आहे कि असांखे छा करिणो आहे। त मां ॿिया जेके गेस्ट हिते मौजूदु आहिनि, मां उन्हनि जे भेट में मुंहिंजी उमिरि ॾाढी नंढी आहे, ठीकु आहे, पर मां तव्हांखे ॿुधाईंदुमि कि माण्हू जॾहिं सिंधियुनि जे बारे में सोचींदा आहिनि त असां सोचींदा आहियूं अरे सिंधी आहिनि त फाइनेंस में ई हूंदा। तव्हां विश्वास कयो, मुंहिंजे घर में बि इहो ई हो कि फाइनेंस में वञ या मेडिकल डॉक्टरी कर, पर मूंखे यादि आहे कि मां 8हीं दर्जे में पंहिंजे पीउ खे चयो मूंखे रॉकेट साइंटिस्ट ठहणो आहे। मूंखे बि ख़बर न हुई मां छा ठहंदुमि, पर मां पंहिंजे पीउ खे चयो मूंखे रॉकेट साइंटिस्ट ठहणो आहे, ठीकु आहे। त मां हाणे सोचींदो आहियां कि मां एॾो ऊची स्थान ते न आहियां जो मां तव्हांखे काई सिखिया ॾेई सघां। मां तव्हांखे पंहिंजे ज़िंदगीअ मां कुझु शयूं जेके मां सिखियूं आहिनि उन जे लाइ तव्हांखे सिर्फ़ु सलाह ॾींदुमि, ठीकु आहे। ऐं तव्हां उन जे बारे में सोचियो ऐं तव्हां सम्झो कि तव्हांखे उहा सलाह तव्हांजी ज़िंदगीअ ते कीअं थी लागू थिए, ठीकु आहे। त मां हाणे पंहिंजे ज़िंदगीअ जे अधु मुक़ाम ते पहुतो आहियां। त सभिनी खां पहिरीं शइ जॾहिं मां पुठियां ॾिसंदो आहियां त मूंखे ॾुखियाई सभिनी खां वॾी शइ ॾुखी कहिड़ी लॻी? तव्हां विश्वास कंदो, ज़िंदगीअ में सभिनी खां ॾुखी शइ आहे मक़सदु ॻोल्हणु। सेटिंग अ गोल इन योर लाइफ इज़ दी हार्डेस्ट टास्क। ज़िंदगीअ में पंहिंजो छा मक़सदु हुअणु खपे उहो ॾाढो ॾुखियो आहे। ऐं ॿारो जेके तव्हां हिते वेठा आहियो ऐं जेके वॾा आहियो, तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में पुठियां सोचींदव त तव्हांखे सभिनी खां पहिरीं ॻाल्हि लॻंदी मुंहिंजो ज़िंदगीअ जो इहो मक़सदु छो आहे। ऐं तव्हां हिकु ॿी बि ॻाल्हि ॾिसिजो कि तव्हांजो मक़सदु, भई मुंहिंजो मक़सदु, जीअं मुंहिंजो पुटु ऑडियंस में वेठो आहे, मुंहिंजो मक़सदु, मुंहिंजो गोल पंहिंजे पुट लाइ अलॻि आहे, पंहिंजे कम लाइ अलॻि आहे, ज़ाल लाइ अलॻि आहे, पीउ लाइ अलॻि आहे, माउ लाइ अलॻि आहे। तव्हांखे इन लाइ मां तव्हांखे सभिनी खां पहिरीं सलाह इहा ॾींदुमि कि तव्हां मक़सद सां गॾु हर रोज़ु 10 मिंट पंहिंजो ध्यानु कयो कि मां अॼु ॾींहं में छा सुठो कयो ऐं मां छा सुठो करे सघंदो आहियां। पाण खे नेगेटिविटी, ग़लति शयुनि जो दिमाग़ में सोचण ई न ॾियो, ठीकु आहे। इहा ॿी ॻाल्हि थी। ऐं सॉरी, मां फ़ोन में टेक्स्ट मैसेज नथो ॾिसां, पर मां कुझु पॉइंट्स लिखी आयो हुउमि। ऐं इहा ॻाल्हि मां तव्हां सभिनी खे चवंदुमि, तव्हां काई बि जॻह ते वञो त तयारी करे वञो, सोचे सम्झी वञो, जेको ॻाल्हायो था उन जे बारे में ध्यानु कयो। मां छो थो ॻाल्हायां, छाकाणि त उहो उन्हनि अखरनि जी जाम अहमियत थी सघंदी आहे, ठीकु आहे। सेकेंड थिंग, ॿी शइ मां तव्हांखे ॿुधाईंदुमि, ख़ासि करे जेके शागिर्द UPSC पास करे चुका आहिनि। बी प्रिपेयर्ड टू लीड, नेतृत्व के लिए तैयार रहें। क्योंकि छाकाणि त देश खे तव्हांजे नेतृत्व जी ज़रूरत आहे। असां नेतृत्व जे बिना, लीडरशिप जे बिना कोई बि ऑर्गेनाइज़ेशन, कोई बि क़ौम, कोई बि कम्युनिटी अॻियां न वधी सघंदी, ठीकु आहे। पर नेतृत्व कंदे तव्हांखे जाम चैलेंजिस, जाम ॾुखियाइयूं ईंदियूं, ठीकु आहे। ऐं हिकु ॻाल्हि ज़रूरु मञिजो, तव्हां खां ग़लतियूं ज़रूरु थींदियूं। ग़लती हर कंहिंखां थींदी आहे, मूंखां बि रोज़ु थींदियूं आहिनि। ॾींहं में मां 10 ग़लतियूं कंदो आहियां, पर उन्हनि ग़लतियुनि खे एक्नॉलेज करणु ऐं उन्हनि खे सुधारणु, उन में ई तव्हांजे ज़िंदगीअ जो वाधारो थींदो। कोई बि तव्हांजो मक़सदु आहे, तव्हां जेको कमु कयो था, तव्हां जेके रिलेशनशिप्स आहिनि, उन्हनि में तव्हांजो वाधारो तॾहिं ई थींदो जॾहिं तव्हांजूं ग़लतियूं तव्हां सुधारींदव ऐं उन में अॻियां वधंदव, ठीकु आहे। मां चौथी शइ तव्हांखे चवणु चाहींदुमि कि भाई वक़्त जो क़दुरु कयो। मां ॾिसां थो, मां तव्हांखे ॿुधायां थो, कल्ह मां बॉम्बे वियो हुउमि। ट्रेन में 1200 माण्हू हूंदा, ट्रेन 4 मिंट लेट हुई। तव्हां सोचियो
घणा ॾींहं इंसानी ज़िंदगीअ जा उन ट्रेन जे लेट थियण में गुज़री विया, ठीकु आहे। त तव्हां वक़्त जो क़दुरु कयो ऐं मां तव्हांखे ख़ातिरी ॾियां थो वक़्तु तव्हांजो क़दुरु कंदो, ठीकु आहे। ऐं फाइनली मां हिकु शइ ॿुधाईंदुमि कि भाई ज़िंदगीअ में पैसो ज़रूरी आहे, पर पैसे खां वधीक ज़रूरी आहे तव्हांजो कम्यूनिटी, तव्हांजो कुटुंब, तव्हांजी हेल्थ, तव्हांजे कम्यूनिटी जी हेल्थ, तव्हांजो देश। तव्हां उन्हनि सभिनी ते ध्यानु ॾियो, पैसो पंहिंजो पाण ई ईंदो, कोई चिंता न थींदो, सम्झो। उहो जीअं 3 इडियट्स पिक्चर में हो न, क़ाबिलियत ते ध्यानु ॾियो, तव्हां हुनुर सिखो, पैसा पंहिंजा ई पाण ई ईंदा, थोरा न त वधीक। हुनुर कॾहिं मुंहिंजी नानी मूंखे चङी तरह यादि आहे, नंढे हूंदे खां चवंदी हुई, कुमार हुनुर कॾहिं तोखे बुखियो न मारींदो। ऐं मां तव्हांखे उहो ई ध्यानु ॾींदुमि कि तव्हां पंहिंजे हुनुर ते ध्यानु ॾियो, पंहिंजे कुटुंब ते, पंहिंजे बिरादरीअ ते, पंहिंजे देश ते, उन्हनि शयुनि ते ध्यानु ॾियो, पैसा पंहिंजो पाण ई ईंदा, ठीकु आहे। ऐं फाइनली मां 4 अखर तव्हांखे ॿुधाईंदुमि। इहे अखर स्टीव जॉब्स, तव्हांजे घणनि जे फ़ोननि में तव्हांखे आईफोन ॿुधो हूंदो, एप्पल प्रोडक्ट ॿुधो हूंदो, पर उनजे पुठियां जेको क्रिएटर हो, उनजो जंहिं उन्हनि शयुनि जो कल्पना कई हुई, स्टीव जॉब्स, उन हिकिड़े जून 12, 2005 ते हिकिड़ी कमेंसमेंट स्पीच ॾिनी हुई स्टैनफोर्ड यूनिवर्सिटी में। 15 मिंटनि जी स्पीच अथव। जेके बि ॿार हिते आहिनि, मां उन्हनि खे रिक्वेस्ट कंदुमि कि भाई तव्हां उहा 15 मिंटनि जी स्पीच ज़रूरु ॿुधो। उनजे अंत में सिर्फ़ु 4 अखर आहिनि, अंग्रेज़ी में आहिनि। मां तव्हांखे अंग्रेज़ी में ई चवंदुमि, छाकाणि त उन्हनि जो मतिलबु अंग्रेज़ी में ई तव्हांखे सम्झ में ईंदो। स्टे हंग्री, स्टे फूलिश, ठीकु आहे। स्टे हंग्री हिन जो मतिलबु छा आहे? छाजे लाइ असांखे बुख हुजे? तव्हांखे बुख हुजे सिखण जी, कुझु नओं करण जी। जॾहिं बि तव्हां जिते बि कुझु ॾिसो, मां हिन खे बेटर, हिन खे कीअं सुधारे थो सघां, उहो सोचियो। स्टे फूलिश, कॾहिं इहो न सोचियो कि तव्हांखे सभु कुझु ख़बर आहे। हमेशह ॿार वांगुरु जिज्ञासा, क्यूरियोसिटी रखो। स्टे हंग्री, स्टे फूलिश। थैंक यू वेरी मच। थैंक यू डॉक्टर कुमार विरवानी जी। ऐं तव्हांखे ॿुधी ॾाढो सुठो लॻो। मां चाहींदुसि कि तव्हांजो फेलिसिटेशन मोना रूपानी जी कनि, सरिता आनंदानी जी कनि ऐं हरीश रूपानी जी अची करे कनि। मूंखे एतिरो सुठो लॻो तव्हांखे ॿुधणु, मूंखे लॻे थो कि तव्हांजो हिकु मोटिवेशनल सेशन असां कलाक जो हर स्कूल में रखी सघंदा आहियूं। 1 मिंट मां वठंदसि। त कल्ह असांजी मीटिंग चालू हुई, उन मीटिंग में असांखे हरी भाई कुझु ॻाल्हियूं पियो ॿुधाए जेके मूंखां ई बाउंसर पई थियनि, ऐं हींअर इंग्लिश में ॿुधाए वियो फटाफट, त ॿारनि सभिनी सम्झो कि मां सिंपल लैंग्वेज में, असां डेली मर्ज में कंप्यूटर, लैपटॉप यूज़ था कयूं, मोबाइल यूज़ था कयूं, उन में जेकी मेमोरी आहे चिप लेवल, ही इज़ वर्किंग ऑन नैनो टेक्नोलॉजी, ही इज़ रिसर्च साइंटिस्ट एट इंटेल। दिस इज़ अ वेरी हाई पोजीशन। उन में केॾियूं सिंपल ॻाल्हियूं ॿुधाए विया असांखे। थैंक यू सो मच सर। मां श्री लाल वछानी जी खे बि रिक्वेस्ट कंदुसि कि मंच ते हलिया अचनि ऐं असां सर जो स्वागत कयूं। असां हिननि जो स्वागत हिकु नए नमूने सां कंदासीं। इहे हिननि जी माउ बीठी आहे। दिन जो आसारो लालण सब जो प्यारो, सिंधिन जो आसारो। मिसिस आनंदाणी हुई, हिननि जो भाउ बीठो आहे। छा आहे, घर में कॾहिं इन स्वागत न थींदो, तंहिं करे मां हिते थो कयां। अच्छा, दिल में वसे, मन में वसे, दिल में वसे, मन में वसे, जो दिन वारो दिल में वसे, दिलड़ी मुंहिंजी वियो खसे, दिल झूलण झूलण पई करे, दिल लालण ताड़ियूं ताड़ियूं दोस्तों, ज़ोरदार ताड़ियूं। असां वटि एतिरा सुठा असांजा गेस्ट अॼु मौजूदु आहिनि, जंहिंजी हाज़िरीअ में असांजे UPSC अचीवर्स ऐं ॿिया केतिरा ई अचीवर्स आहिनि जंहिंखे अॼु रिकग्नाइज़ करण वारा आहियूं। अञा श्रीमती सरिता आनंदानी जो स्वागत कयूं। मोना जी उन्हनि जो स्वागत करे रहिया आहिनि। ज़ोरदार ताड़ियुनि सां असां अचो सरिता जी जो स्वागत कयूं।
सचो साथी माउ पीउ मां दोस्ती झूलेलाल सां कई झूलेलाल मुंहिंजो सचो साथी माउ पीउ। महिरबानी, तव्हां पंहिंजी सीट ते विराजमान थी वञो। अचो त हाणे अॻियां वधायूं ऐं कल्चरल हिकु डांस इस्म ॾिसूं। दोस्तो, जीअं त मां तव्हांखे ॿुधायो कि असां सभिनी जो मक़सदु सिंधियत खे वधाइणु आहे। इन करे असां सिंधी स्टूडेंट्स खे रिकग्नाइज़ कंदा आहियूं, सिंधी सभ्यता खे अॻियां खणी ईंदा आहियूं। त तव्हां ॾिठो कि सोहम तव्हांजे साम्हूं भगत पेश कई। त शाह जूं सूरमियूं, 7 सूरमियूं काफ़ी फेमस आहिनि। तव्हांखे शायदि नाला ख़बर आहिनि? 7 सूरमियुनि जा हथ मथे कयो जंहिंखे ख़बर आहिनि। 7 सूरमियूं, हा, हिते धनवंती जी खे ख़बर आहिनि ऐं बाक़ी वुमेन्स विंग्स खे ख़बर आहे। स्टूडेंट्स खे कंहिंखे ख़बर आहिनि? 7 सूरमियूं हथ मथे कयो। कंहिंखे बि न ख़बर आहे। त 7 सूरमियूं हमेशह जिते बि मां हूंदो आहियां ॿुधाईंदो आहियां कि कहिड़ियूं 7 सूरमियूं आहिनि। रोमियो जूलियट ख़बर आहे कंहिंखे? रोमियो जूलियट, हीर रांझा, ॾिसो हथ मथे करे, हा हा मेरे को मालूम है। त दोस्तों, 7 सूरमियूं ॾाढियूं मशहूरु आहिनि, जंहिंमें हिकु सूरमी आहे मारुई, जेका पंहिंजे वतन लाइ बाझायो हुअईं, मतिलबु पंहिंजे वतन कॾहिं बि न छॾियो हुअईं। हुनखे उमरकोट जे जेको बादशाह हुयो हुनखे पंहिंजी राणी बणाइणु चाहियो हुयो, पर हुनजे हथ न आई हुई। त हिकु नंढड़ो इस्म तव्हांजे साम्हूं पेश आहे उमर ऐं मारुईअ जो, जेके पेश करण वारा आहिनि जानवी रामनानी ऐं पूजा आडवानी। मां उमरकोट जो बादशाह तोखे पंहिंजी पटराणी बणाइण थो चाहियां ऐं तूं आहीं जा पंहिंजे हट तां लही नथी। विसारे छॾ पंहिंजे मलीर ॻोठ खे, उन्हनि पुराणनि झोपड़ियुनि खे, लाहे छॾ ही पुराणा खथा। ही राजाई महल, नवां नवां कपिड़ा, तमाम लज़ीज़ ताम सभु तुंहिंजे लाइ आहिनि। संसार जा सभु सुख मां तुंहिंजे कदमनि में रखंदुसि, बसि तूं हमेशह लाइ मुंहिंजी थी वञ। बादशाह, न खपनि तुंहिंजा महल, तुंहिंजा ज़र ज़ेवर ऐं ही सभु ताम। इन्हनि शयुनि जो मुंहिंजे लाइ कोई मोल नाहे। मूंखे त पंहिंजो मलीर ॻोठ, उन जा रहवासी हरदम यादि था अचनि। मुंहिंजी रूह मलीर में आहे ऐं उनखे मां हिकु पल बि विसारे नथी सघां। तोखे पंहिंजे हुस्न ते एॾो अभिमान आहे? मां हिन सुंदरता खे ज़ंजीरुनि में क़ैद करे छॾींदुसि। ॾिसां थो पोइ कीअं थी वञी पंहिंजे मलीर ॻोठ में ऐं कीअं थी मिली पंहिंजे मिठड़नि मारोड़नि सां। दासी, मुंहिंजे हुक्म जो अमल कयो वञे। मांदी नथी मारुई, तुंहिंजो अल्लाह भी आहे। सवरनि जा दुखड़ा हिक लहज़े मंजिल आहे। हाणे अहिड़ो ई आहे ओ जेको माॻ पहुचाईंदई मारुई। ओ मरमू नथा विसरनि वेड़ी चन जवाड़ा, हाय मरमू नथा विसरनि वेड़ी चन जवाड़ा। बजी भार थींदई, बजी भार थींदई, हा बजी भार थींदई, बजी भार थींदई। कुंजू गुर पतारा, ओ कुंजू गुर पतारा, हाय मरमू नथा विसरनि वेड़ी चन जवाड़ा। हो मरमू नथा विसरनि वेड़ी चन जवाड़ा। बजी भार थींदई, बजी भार थींदई, ओ बजी भार थींदई, बजी भार थींदई, बजी भोर थींदई, बजी भोर थींदई। कुंजू गुर पतारा, ओ कुंजू गुर पतारा, ओ मरमू नथा विसरनि वेड़ी चन जवाड़ा। हाय मरमू नथा विसरनि वेड़ी चन जवाड़ा।
चढ़ी नित निहारे डे डे अल्लाह मुंहिंजा गोढ़ा पियम गरी सिगो लालण आओ लड़ी इस्मा दी गुजारे मारुई उमर करी अदालत बहुती न भोरो हाजी शाह जे हरदम थींदो मुयत थोरो उमर करी अदालत उमर करी अदालत उमर करी अदालत बहुती न भोरो हाजी शाह जे हरदम थींदो मुयत थोरो बिटन जे भर में बिटन जे भर में बुटन जे भर में बिटन जे भर में पवारन जा पाड़ा ओ पवारन जा पाड़ा ओ मरमून था विसरने वेड़ी चन जावाड़ा ओ मरमून था विसरने वेड़ी चन जावाड़ा भजी भार थींदई भजी भार थींदई ओ भजी भार थींदई भजी भार थींदई कुंजू गुर पताड़ा ओ कुंजू गुर पताड़ा ओ मरमून था विसरने वेड़ी चन जावाड़ा आय मरमून था विसरने वेड़ी चन जावाड़ा ज़ोरदार ताड़ियुनि सां असां हिननि जो इस्तक़बाल कंदासीं। ज़ोरदार ताड़ियूं हिननि मारूईअ जो हिकु इस्म तव्हांजे साम्हूं प्रेज़ेंट कयो। थैंक यू वेरी मच। अचो त अॻियां वधायूं प्रोग्राम खे। ऐं जीअं मां तव्हांखे ॿुधायो कि शाह अब्दुल लतीफ़ जूं 7 सूरमियूं आहिनि। तव्हां घर वञी करे गूगल ते ॾिसी छॾिजो। मारूई जो हिकु रूप हिकु कहाणी तव्हां हिते ॾिठी। हूअं बाक़ी 6 सूरमियूं बि आहिनि जंहिंमें हिकु सूरमी जो मां तव्हांखे ॿुधाए छॾियां कि हीअ हैप्पी एंडिंग आहे। हैप्पी एंडिंग मतिलबु जाम सुठी हुनजी एंडिंग सुठी हुई जेका हुई नूरी लास्ट में जॾहिं थियो हुयो त उहा पटराणी बणिजी हुई। हिकु मुहाणी हुई, हिकु मछुआरनि हुई जेका पोइ पटराणी बणिजी हुई। बाक़ी सभु जेके सूरमियूं हुयूं उन्हनि जी एंडिंग एतिरी सुठी न आहे। त अचो अॻियां वधूं। ऐं हाणे मां मंच ते आमंत्रित करणु चाहींदुसि कि असांजे झूलेलाल ट्रस्ट जा जेके ट्रस्टीज़ आहिनि जंहिंमें लीलाराम भाऊजी आहिनि उन्हनि जो स्वागत आहे। महेंद्र जी आहिनि हुननि जो बि स्वागत आहे। ज़ोरदार ताड़ियुनि सां अचो त हुननि जो स्वागत कयूं। साण पेट ऑक्सफर्ड स्कूल जा ट्रस्टीज़ असां सां गॾु आहिनि। विजय माखीजा जी ऐं किशोर निचलानी जी, उन्हनि जो बि स्वागत आहे। मां चाहींदुसि कि हरेश रूपानी सर ऐं हरी दूदानी सर उन्हनि जो स्वागत कनि। हरेश रूपानी सर पुठियां बीठा आहिनि। हरेश रूपानी सर ऐं हरी दूदानी सर तव्हां अचो असां स्वागत कयूं। ज़ोरदार ताड़ियुनि सां दोस्तों स्वागत कयूं असांजे ट्रस्टीज़ झूलेलाल ट्रस्ट ऐं पेट ऑक्सफर्ड ट्रस्ट जा।